हली अचे तूफ़ान, बस रुगो पंहिंजे अंदर में तूफ़ान न हुजनि। तोसां मिलण खां पोइ मुंहिंजे अंदर जा सभु तूफ़ान ख़तम थी वेंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं तूं मोकिलाइण जी कंदो आहीं त मुंहिंजो हाव ई ख़ाली थी वेंदो आहे। लॻंदो आहे त को ज़ोरदार तूफ़ान आयो आहे ऐं सभु कुझु कखपन करे वियो। तोसां त हाणे रूह जो रिश्तो गंढिजी वियो आहे। तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं अखियुनि ते। तूं त आयशा जे सूंहं जो ॿुधी हिते आयो है न, पोइ मुंडा लाड़ू कीअं खाधे? आयशा त ख़ैर पंहिंजे सूंहं में पंहिंजो मटु पाण आहे, पर तुंहिंजे स्ट्रक्चर मूंखे मुंहे विधो आहे। दुनिया में हिक खां हिकु औरत पई आहे जंहिं ते दिलि अचे, पर तोते मुंहिंजी दिलि अची वई आहे। रियली फरा तुंहिंजो भाउ ॾाढो इंट्रस्टिंग आहे, सॼी वाट खिलायो अथई। आख़िर भाउ कंहिंजो आहे? बस मां शिराज खे पाण सां गॾु इस्लामाबाद वठी वेंदसि। कीअं शेरी? मां को क्लियरेंस सेल मां निकतल माल आहियां जो जंहिंखे वणे मूंखे खणी वञे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।